जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर ॿोलियुनि जे आलमी ॾियारे ते राणीपुर में जीए लती फोरम राणीपुर पारां तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सिंधी ॿोली खे शाइरी वारे अंदाज़ में ओशाक जामड़ो आफ़ताब समूह भेटा पिण ॾिनी। जॾहिं त तक़रीब खे अॻुवाणनि डॉक्टर नज़ीर खोखर, एडवोकेट नूर मोहम्मद तुनी, उस्ताद शौकत गांगरो, इमदाद लाड़िक, रहीम सोलंगी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हर हिक ॿोली जो एहतराम कयूं था। सिंधी ॿोली खे केर बि ख़तमु नथो करे सघे। सिंधी माण्हू पंहिंजी ॿोली तां कॾहिं बि हथु न खणंदा। उन्हनि वधीक चयो त सिंध सरकार ऐं गैर सरकारी इदारनि में कार्रवाई सिंधी ॿोली में हलाई वञे। तालीमी इदारनि में सिंधी लाज़मी पढ़ाई वञे। सिंधी ॿोली खे शहरनि मां ख़तरो आहे। सिंध जी क़ौमी ॿोली सिंधी जो शुमार दुनिया जी शाहूकार ॿोलियुनि में थिए थो। मोहन जे दड़े जी खोटाई मां मिली आहे, जंहिं ते पूरी दुनिया जे आसार क़दीमा जे माहिरनि तहक़ीक़ पिणु कई आहे, जंहिंजो मरहलो जारी आहे। उन्हनि वधीक ख़िताब कंदे चयो त सिंध जी ॿोली हज़ारे सालनि जो सफ़र कंदे पंहिंजा इर्तिक़ाई मरहलनि मां गुज़रंदी अॼु पूरी दुनिया में पंहिंजी तारीख़ी हैसियत मंझराई आहे। पर अफ़सोस उन ॻाल्हि जो आहे त असां सिंधी मौजूदा वक़्त में पंहिंजी ॿोली खे विसारींदा पिया वञूं। अॼोके ॾियारे ते असां समूरनि खे उहो वचन करणु पवंदो त पंहिंजी धरती क़ौम ईंदड़ नसलुनि खे पैगाम ॾियूं त पंहिंजे घरनि शहरनि समेत दुनिया जी कुंड कुड़छ में सिंधी ॿोली खे आम करे सिंधी ॿोली जी तरक़ी ऐं सिंध जे सक़ाफ़ती वरसे जी मालिकी ऐं वारसी कयूं। जॾहिं त तक़रीब में रोशन लगारी, लियाकत मेमण, रज़ा राजपर, फयाज़ राजपर, वाजिद जामड़ो, आफ़ताब सिंधी समेत वॾे अंग में शहरी ऐं शागिर्द पिणु शरीक हुआ। बचाए विया चोरी करे पंहिंजा पेरा लिकाए विया, ओ शाकना गुमारे लठ बि बचाए विया, चोरी करे पंहिंजा पेरा लिकाए विया। अहिड़ी त खेॾी चाल मुंहिंजी सिंध लुटे विया, आहिनि वॾा दलाल मुंहिंजी सिंध लुटे विया, मुंहिंजी सिंध लुटे विया।